दुआ कयो अहिड़ा बादशाह अचनि। अॼु कराची एयरपोर्ट का बादशाह तो गुज़रे, रोड लाक लगा पिया, एम्बुलेंसन में मरीज तड़पनि था। गरीब गुर्दो वेचारो रोजगार खां महरूम थी तो वञे, पर उहो बि वक़्त हो जो हज़रत सलमान फारसी मदायुन जो गवर्नर हो। मदायुन शहर ॾे अचे पियो, हिकिड़ो मज़दूर बोरी खणियो पियो अचे सामान जी, उन सम्झो शायद मज़दूर आहे। हज़रत सलमान गवर्नर खे सम्झे त मज़दूर आहे। हाणे फरमाया दाए बोरी खणा हल, जेको मज़दूरी वठंदे तो ॾींदुसि। चए हाज़िर, बोरी खणी साईं पंहिंजे पुठनि ते रखी अचे पियो। मदायुन शहर में दाख़िल थियो त नारा लॻा, अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन, अस्सलामु अलैकुम या अमीरुल मोमिनीन। ओ मज़दूर जो पघर निकिरिया आहे त जंहिंखे मूं मज़दूर सम्झो सो हिते जो गवर्नर आहे। दुआ कयो अहिड़ा गवर्नर अचनि। अॼोके गवर्नर जी असांखे ज़रूरत नाहे। मुंहिंजा प्यारा, इन्हनि जे हूंदे त ॾिसो हाणे केॾा केॾा वॾा आलिम शहीद थी विया। हिकिड़ो आलिम को हफ़्ते में बणिबो आहे, वॾी महिनत थींदी आहे। केॾा वॾा अज़ीम मुफ़्ती शहीद थी विया। ऐं मुंहिंजा प्यारा, हिननि जे वार खे बि लोॾो न आयो, हिननि जे वार खे बि लोॾो कोन आयो। मुंहिंजा प्यारा, छा इन्हनि खां क़यामत जे ॾियारे पुछाड़ो कोन थींदो? हर गरीब जो, हर ज़रे जो पुछाणो थींदो। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात चल असांजे हाकिमनि खे हिदायत अता फरमाए। अल्लाह साईं शाल उन्हनि खे दीनदार थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त हे ख्वाजा शम्सुद्दीन अल्तमश रहमतुल्लाह अलैहि हो, जो वक़्त जो बादशाह हो, मगर कॾहिं तकबीर उला कज़ा कान थी, कॾहिं हुन खां जमात कान निकिती, कॾहिं विच जूं सुन्नतूं कज़ा न कयाई, कॾहिं तहज्जुद जी निमाज़ कज़ा न कयाई, कॾहिं गैर औरत ते नज़र न विधाई। त जॾहिं हाकिमनि जो इहो हाल हो त रैयत बि सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात सां वाइदो करे आया हो, असांजो रब तूं आं, असांजो मालिक तूं आं, असांजो ख़ालिक तूं आं। हाणे वाइदो त असां तव्हां निभायो आहे। ऐं अल्लाह, तूं ई असांजो अॼु रब आहीं, तूं ई असांजो ख़ालिक आहीं, तूं असांजो मालिक आहीं। जॾहिं इहो वाइदो निभायो पिया त पोइ ख़ुदा सां इहो वाइदो बि निभायो त 5 वक़्त निमाज़ क़ाइमु कंदो, अल्लाह जी निमाज़ पढ़ंदो, ख़ुदा जे घर खे आबाद कंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मदीने वारे साईं सां मोहबत कंदो, सलातन जूं तस्बीहूं कढंदो, अल्लाह जो ज़िक्र कंदो। बेटा सादो फरमाए तैयार रह पिरन वटिया, कर पिरन संदीप चार, इनी बिनी धार अदा सल कादर कंहिंखे न करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के याद कर, थोड़ो घणो मुंहिंजा प्यारा, सॼो ॾींहुं न सही, सॼी रात न सही, निमाज़ पढ़, उन खां बाद में थोड़ी देर जे लाइ अल्लाह जो ज़िक्र कर। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। पोइ सारी रात सुभान खे जागी जिन याद कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए अॼु मिटीअ लधो आमान। हाणे कहिड़ो प्या कन सलाम, अचो आसण उन जे तन तस्बीह मन मणियो, दिल तंबूरो जिन तंजूं से कल्ब जूं, वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू। इहो राग रगन पोइ सुताई सुहन, निंद इबादत जिन जी। अदा अल्लाह वारनि जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे। ख़ुदा जो कसम आहे, लाहौर में वञ त मुग़लनि जो जेको बंगलो आहे, कोट आहे, राति जो उहो वीरान पियो आहे, पर अल्लाह वारे जे दरबार दाता ते अचो त 24 कलाक मेलो मतो पियो आहे। जिन ख़ुदा खे यादि कयो आहे, जिन ख़ुदा खे ॿाॾायो, जिन अल्लाह जो ज़िक्र कयो, मदीने वारे साईं सां मोहबत पारी। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॼु बि उन्हनि जा आस्ताना रोशननि, अॼु बि उन्हनि जे लाइ दुरूदनि जा ख़तमान, अॼु बि उन्हनि जे लाइ कुलनि जा तोहफ़ा आहिनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जेकॾहिं अॼु दुनिया में ख़ुदा खे यादि कंदे, अल्लाह जे रसूल सां निभाईंदे, हिते बि ख़ुदा तोखे इज़तूं अता फरमाईंदो, ऐं मरण खां पोइ तुंहिंजी क़ब्र खे भी खुदा इज्जत वारो बनाए छड़ींदो। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए तहकीक, नाराए पीर। तो हिकिड़ो वाइदो अल्लाह पाक असां खां वरितो त मां वाइदो रब आहियां या न? असां चयो हा, अल्हम्दुलिल्लाह अॼु बि असांजी हा आहे, ऐं इंशा अल्लाह तव्हां निमाज़ शुरू कंदो, खुदा जो ज़िक्र कंदो, अल्लाह जे घरनि जी हाज़िरी भरंदो। मुंहिंजा प्यारा, खुदा जो ककर वसी पवंदो, बेड़ा पार थी वेंदा। ऐं ॿियो वाइदो रब वरितो नबियनि खां,
अवां मुझे अकामन खे मानन ताईं पहचाईंदो दुनिया वारन खे समझाईंदो मुझे मखलूक ते तवां करम नवाज़ी कंदो मुझे मखलूकात जी तवां रहबरी रहनुमाई फरमाईंदो तो अल्लाह दे नबियन करे इम्तिहानन में मुझा प्यारा अल्लाह जा अहकाम असां दे हवाले कया असां तहां खे अवां सुधारे दे ला चवंदा रहा असां तहां खे हिक रब जे आॾो झुकाईंदा रहा असां तहां खे इंसानियत जा गुर सेखारींदा रहा क्यों वायदो अल्लाह पाक आलमन ऐं मशाइखन खां आलम अरवाह में वरतो ऐं वलियो ऐं आलमो अवां मुझे मखलूकात जी सही माना में ख़िदमत कंदो मुझे दीन खे वधाईंदो मुझे दीन खे तव्हां पखेड़ींदो मुझे दीन जी तव्हां ख़िदमत कंदो मुझे महबूब करीम जे दीन खे घर घर पहचाईंदो गली गली पहचाईंदो पोइ अल्हम्दुलिल्लाह नबियन बि मुंहिंजा प्यारा उहो वाइदो निभायो ऐं अल्लाह वारनि ऐं अल्लाह जे दीन जे आलमन बि पंहिंजा वाइदा निभाया अॼु बि निभाए रहिया आहिनि मुंहिंजा प्यारा मुंहिंजो थर में जलसो हुजे तरदोस जे इलाइक़े में जलसो हो ओ मुंहिंजा प्यारा इंडिया जे बॉर्डर खां 3 किलोमीटर ओर ते जलसो हुजे उते फ़क़ीर हा मुस्लमान हा वॾा जज़्बे वारा शौक़ मोहबत वारा हा मूं पुछो अवां वटि कीअं दीन आयो हिन जबलनि में सॼी राति असांजी गाॾी हली आहे वारी जे तलनि में गाॾी हली आहे हिते केरु आयो अवां खे दीन सेखारण चयाऊं हज़रत गौस बहावल हक़ मुल्तान वारो आयो हो अॼु गाॾियूं आहिनि माण्हू नथो पहुची सघे पर हज़रत गौस बहावल हक़ वारा अल्लाह सां वाइदो करे आया हा त असां तुंहिंजे महबूब जी शरीयत दीन मां तव्हांजे बाननि ताईं पहुचाईंदासीं अल्लाह वारा ए पंध जागे मुंहिंजा प्यारा दोस्तो गली गली में विया ओ मुंहिंजा प्यारा असां मौलवियुनि जे वाइदनि मां 2.5 कलाक 3 कलाक वञा मस को निमाज़ी थो बणिजे मगर कमाल उन्हनि अल्लाह वारनि कयो जो धक सां 90 लख इंसाननि खे कलमो पढ़ाए मुस्लमान पिया बनाइन हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं हिंदुस्तान में आयो पाण फरमायो ऐं इंसानो अचो मां तव्हांखे जादू ॾेखारियां जॾहिं सभु गॾु थिया त 90 लख थी विया साईं हिकिड़े धक में फरमायो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त 90 लख माण्हू मुस्लमान थी विया मुझा प्यारा दोस्तों अल्लाह वारा पंहिंजा वाइदा निभाया खुदा जे दीन जा आलिम हज़रत साईं मखदूम अल मखादिम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जिन जी उम्र सॼी रसूलुल्लाह जे दीन जे ख़िदमत में गुज़री वई पोइ असांजो ठटो त सुभान अल्लाह बाबुल इस्लाम हिकिड़ो दौर हो अॼु असां ठटे जा मुस्लमान निमाज़ खां परे थी रहिया आहियूं पर हिकिड़ो उहो दौर हो जो ठटे जे मेन दरवाज़े ते गोल दायरे में गेट जे मथां लिखियल हूंदो बाबुल इस्लाम ठटा ऐं वॾो झंडो लहराईंदो पियो हो उन ते लिखियल हूंदो हो इस्लाम जिंदाबाद ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो उन दौर में ठटे में 1450 मस्जिदूं आबाद हुयूं खणी ॾिसो तारीख़ ठटे जी 1450 मस्जिदूं ऐं 750 मदरसा हलंदा हुआ उन वक़्त में ठटो दारुल हुकूमत हो जुंगशाही ज़िलो हो जुंगशाही ज़िलो हो ठटो दारुल हुकूमत हो वॾा वॾा आलिम हितां अची इल्म जी उञ उझाईंदा हिते ईंदा हा मगर अॼु अफ़सोस असां ठटे वारा एतिरो पोइते थी विया आहियूं जो मस्जिदूं असांजूं वीरान थींदियूं वञनि मस्जिदूं वरी ॿिया कब्ज़ो करे ॿिया आबाद कंदा पिया वञनि असां मुंहिंजा प्यारा एतिरो पोइते पइजी विया आहियूं ख़ुदा जा बाना सुजाग थी पंहिंजे वतन जी सरज़मीन खे वरी ज़िंदाबाद कर वरी पंहिंजे अल्लाह वारनि जो दर्स वारो तरीक़ो ज़िंदा कर मुंहिंजा वी दोस्तो इंशाअल्लाह दीन ॾे थोरो रुझान कंदे ख़ुदा जो ककर वसी पवंदो अल्लाह ताला तुंहिंजो मान मथां करे छॾींदो ख़ुदा पाक तुंहिंजो ॿिन्ही जहाननि में बेड़ो पार फरमाए छॾींदो और मुंहिंजा प्यारा दोस्तो चौथो वाइदो अल्लाह ताला नबियनि रसूलनि खां वरितो नबी रसूल घुराए टोटल मुंहिंजा प्यारा मुरसल घुराए अल्लाह सिंह फरमायो नबी और रसूल लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम जॾहिं मां तव्हांखे किताब ॾेई हिकमतूं ॾेई दुनिया में मोकिलियां त ऐ नबी ऐं रसूल तव्हां दुनिया में वञी अवां मुंहिंजी बि तौहीद बयान कजो मुंहिंजी तौहीद सां गॾु मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र बि हलाइजो छाजे लाइ हमेशा हमेशा मुंहिंजो जिते ज़िक्र उते मुंहिंजे महबूब जो ज़िक्र जिते मुंहिंजो नालो उते मुंहिंजे महबूब जो नालो अदा ईअं हुयो या न मस्जिद में के लिखंदा हुआ या अल्लाह या मोहम्मद के लिखंदा हुआ अल्लाह मोहम्मद
मगर जिते अल्लाह जो नालो उते रसूल जो नालो। हाणे थोड़ो ज़मानो थियो आहे, कुछ माण्हू अल्लाह ऐं मोहम्मद खे ख़त्म करे वरी या हयो या कयो। हाणे तव्हां जगह जगह ते ॾिसंदो, थोरो मां गौर न कयो आहे, इहो बि हिकिड़ी चाल हले पई। गाॾियुनि ते ॾिसो या हयो या कयो, मस्जिदनि में ॾिसो या हयो या कयो, ऑफिसनि में ॾिसो या हयो या कयो। अॻे हर जा हर हंध अल्लाह जो नालो, हेॾा महबूब जो नालो। ऐं हाणे मक़सद इहा रीत हलजे पई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो लिखजे ई न किथे। असल जेका साज़िश आहे इहा आहे, पर ख़ुदा जो कसम आहे ये साज़िश करण वारा खुद मिटजी वेंदा। मुझे मुस्तफ़ा जो शान जिंदाबाद। मिट गए मिट जाएंगे, मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। हिकिड़ो यहूदी आहे, तौरात पढ़े थो, तौरात जे अंदर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अची वियो आहे। हे डाहण जी कोशिश थो कहे त मां हिनखे डाहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिकिड़ो दफ़ो डाहे वियो आहे, ॿिए ॾींहुं तौरात खोले त साॻी जाइ ते ॿ दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आहे। वरी डाहे ॿिए ॾींहुं आयो त 3 दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आहे। चौथे ॾींहुं आयो, मुंहिंजा प्यारा 4 दफ़ा मोहम्मद लिखियो पियो आहे। आवाज़ आयो, केतिरो डाहींदे रफ़अना लक ज़िक्रक, जंहिंजे ज़िक्र खे मां रब बुलंद करे रहियो आहियां। सॼी दुनिया मिटाए लेकिन मिटी न सघंदा, मिटाए न सघंदा, ख़ुदि मिटजी वेंदा, ख़ुदि तबाह थी वेंदा। मुंहिंजे मुस्तफ़ा जो नालो ज़िंदाबाद रहंदो। अल्लाह वाइदो कयो आहे त मुस्तफ़ा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, मां हाणे सभिनीनि जो रब आहियां। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, तूं उन्हनि सारे जहाननि जो रहमत आहीं। ऐं मुंहिंजा महबूब, हाणे जेसि ताईं मुंहिंजी ख़ुदाई रहंदी, मुस्तफ़ा तुंहिंजी मुस्तफ़ाई रहंदी। ऐं नबियो, मुंहिंजे ज़िक्र खां कॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र जुदा न थियो आहे। अवां वञो त मुंहिंजो ज़िक्र बि कयो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र बि कयो। ऐं मां हुनखे वसियतूं तलक़ीनूं कंदा रहजो त ऐ इंसानो, असां त नबी आहियूं, असां त रसूल आहियूं, पर असां खां बाद में रसूल आज़म ईंदो। अवां खे जे उन महबूब जो दौर मिली वञे त इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। जॾहिं उहो महबूब ते असांखे छॾे ॾिजो, असां वारा कलमा छॾे वञो, असां वारा दीन छॾे वञो, मुस्तफ़ा जे दीन में दाख़िल थिजो, रसूलुल्लाह जे कदमनि में किरी पइजो, महबूब तां पंहिंजा सिर बचा घोर कजो, रसूलुल्लाह जे मोहबत में क़ुर्बान थिजो। जे अव्हां खे अल्लाह जो हबीब चवे वतन छॾे ॾियो, वतन छॾे ॾिजो। महबूब खे अव्हां जे घर बार जी, अव्हां जे दौलत जी ज़रूरत पए त क़ुर्बान करे छॾिजो। रसूलुल्लाह जे मोहबत में जेकॾहिं अव्हां जान क़ुर्बान कई, अल्लाह जी दरबार में तव्हांजे शान में 4 चंड लॻी पवंदा, बेड़ो पार थी पवंदो। मदीने जी साईं जे दरबार में हिकिड़ो साहबी आयो, हबश जो हो, आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अची वेठो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमानो जो पाणी छाए पियारियो। महबूब जी दरबार जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो, जॾहिं को ॿाहिरियां माण्हू ईंदो हो, हुनखे चांहि पाणी जेको हुन दौर जो दस्तूर हो उहो खाराईंदा पीआरींदा हुआ। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात फरमाईंदा हुआ, ख़बरूं पुछंदा हुआ। हाणे उनखे खारो प्यारे पोइ हुन फरमायो, कहिड़े कम सां आयो आहियां? अर्ज़ कई, मुंहिंजा महबूब, मां तुंहिंजी सखावत जी धाक ॿुधी आयो आहियां कि ज़माने में सखी ऐसा नहीं देखा, ज़बां पर जिस के साहिल ने नहीं आते नहीं देखा। आवाज़ी सखा ॿुधी आयो आहियां, महबूबा मूंखे शादी न आहे, मूंखे शादी करायो। अल्लाह जे महबूब फरमायो, आहे को हिनखे रिश्ते ॾियण वारो? सहाबी उथी बीठो आहे, महबूब मुंहिंजी नौजवान न्याणी अव्हां जे हुक्म ते हाज़िर आहे, क़ुर्बान आहे। मौल फरमायो, हिन सां निकाह करायो, पर निकाह खां अॻु में हिन जे लाइ खजूर अचे, हिन जे लाइ खारकूं अचनि, निकाह में खारकूं विराए ॾियूं। पाण करीमनि पैसा कढिया, उन हबश जे रहण वारे खे पैसा ॾिनो, वञ मदीने पाक जे बाज़ार मां खारकूं वठी आ।
मदीने पाक में आयो आ ओ मदीनो जो मदीने पाक में घड़ियों गुजारण खुश नसीबी आ खणी नेणन खे नीलुन दे निहारण खुश नसीबी आ मदीने पाक में घड़ियों हे बाजार में आयो आ पोया ऐलान छो आहे को मुजाहिद आहे को सिर जी कुर्बानी ॾियण वारो अॼु मदीने ते हमलो थी वियो आ मुंहिंजा प्यारा महबूब जो ऐलान कयो ओ जेको हबशी आयो शादी करण जे लाइ खजूर विसरी वई मुंहिंजा प्यारा शादी विसरी वई तलवार म्यान मां कढी रसूलुल्लाह जे हुक्म ते उन जंग में काहे पियो आ पतंगन पोह कयो मिड़िया मथे मच पसील हसन लितिया सड़िया मथे सच पो किचन संदा गच विचार न वञाया असल आशिकन जो सिर न साधन कम सवसरन खां अगरो संदो दोस्तां दम हे हदो ऐं चम घोरियो जान मोहम्मद तां अदा जंग में आयो आ जंग कदे शहीद थी वियो आ पर हुन जे चेहरे खे बुट लॻल आ खाद लॻल आ हो शहीद थियो आ मदीने जे साईं फरमायो जेके असांजा लाश आहिनि उन्हनि खे गॾु कयो लाशा फ़क़ीर गॾु कंदा रहिया पर मुंहिंजा प्यारा दोस्तो ओ जेको खाद वारो लाश हो से छॾे आया मुंहिंजे मऊअ फरमायो असांजा लाश अची विया हाउसे अची विया पर हिकिड़ो लाश मैदान में पियो आ हुनखे काफ़िर बि कोन था खणनि असां बि कोन खयो आ अलाए केरु आ खाद लॻी पई आ सुञाण में कोन थो अचे अल्लाह जा महबूब पाण हली पिया जॾहिं मथां अची बीठा त यकदम पाण करी न रोई पिया रोअण खां बाद में वरी मुरकी पिया असां सगोर फरमायो साईं अवां लाश खे ॾिसी मुरकी बि पिया हो रुना बि आयो ॻाल्हि छा आहे मदीने जे वीर फरमायो न तो सुञाणो हे उहो आहे जेको संग करण आयो हो शादी जे लाइ आयो हो अॼु असां हुनजो निकाह कयो खजूर वठण जे लाइ वियो पर असांजो ऐलान ॿुधी असांजे मोहबत में पंहिंजो सिर कुर्बान करे वियो आहे हिनखे शादी नसीब कान थी हिनखे पार जो मेलाप नसीब कोन थियो परदेसी माण्हू अलाए किथां हलियो असां में उम्मीद करे आयो त मां शादी कंदुसि मगर कुर्बान थी वियो आहे हिन जे करे दुख थियो त मुंहिंजे अखियुनि में पाणी आयो पर वरी मां जो मुड़कियुसि उनजो सबबु इहो आहे त अल्लाह जे जन्नत मज़ा हूरूं हेठि लही आयूं हूरूं हिन जे चौधारी अची वेठियूं पाण में विढ़नि पयूं हो हिकिड़ी चए पई मुंहिंजो मुड़ुसा ॿी चए मुंहिंजो मुड़ुसा टी चए मुंहिंजो मुड़ुसा त मां शुक्र कयो त मुंहिंजा मालिक जेके मूंसां मोहबत कनि था से निधन करणा आहिनि तो वटि उन्हनि जो क़दुरु आहे अल्लाह साईं शाल महबूब जी मोहबत नसीब फरमाए हे मोहबत आहे हिन दौर जी हीअ बि मोहबत आहे जो हिन इलाके में हे बच्चों ॿारे जहिड़ो तुंहिंजो हाल आहे ख़ुदा जो कसम आहे अॼु आलिमनि खे आशिक़नि खे घुराए रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधाए रहियो आहे इहा बि मोहबत जो इज़हार आहे हिन जो बि रंग तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं हे अखियूं बंदि थींदियूं तॾहिं ॾिसंदे त हिन महफ़िल जो मकान छा आहे अल्लाह जा महबूब पाण पंहिंजो मीलाद कराईंदा हुआ पाण हज़रत अबू हुरैरा हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायतूं अचनि थियूं त हिकिड़ो दफ़ो असहाब सॻोड़ा मस्जिद शरीफ़ में वेठा हुआ महबूब जे इंतज़ार में अल्लाह जा फरमायो तव्हां हली वियो मां अचां थो महबूब अचनि था त हे अॻ में अची वेठो इलाही ॼणा गॾु थिया आहिनि पर हाणे जे माण्हू पाण में जेसि ताईं सरबरा या उस्ताद मदरसे जो न ईंदो त शागिर्द पाण में लॻा पिया हूंदा आहिनि बहसो मुबाहिस में हुन ॻाल्हि होई ॻाल्हि हो ॻाल्हि त जेसि ताईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया तेसि ताईं हे पाण में जेके सो ये ॻाल्हियूं करे रहिया हिकिड़े चयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो वॾो मक़ाम हो सफ़ीउल्लाह थी गुज़रियो आहे ॿिए चयो त हज़रत मूसा कलीमुल्लाह हो तूर सीना जबल ते वञी अल्लाह सां कचहरियूं कंदो हो इहे ॻाल्हियूं पिया कनि त मदीने जो साईं मथां अची वियो फरमायूं असां कहिड़ी पे कचहरी कयव अर्ज़ कयूं साईं असां अॻियनि गुज़रियल नबियनि जूं तारीफ़ूं पे कयूं त फिलानो कलीम थी गुज़रियो आहे फिलानो खलील थी गुज़रियो आहे वॾे वॾे मक़ामनि वारा नबी गुज़रिया मुंहिंजा महबूब थी बीठा फरमायूं साहबो को त नबीउल्लाह को मुंहिंजा साहबो खलीलुल्लाह को नजीउल्लाह को सफ़ीउल्लाह को कलीमुल्लाह को रूहुल्लाह को ज़बीहुल्लाह अला व अना हबीबुल्लाह
तव्हां कन खोले ॿुधो वाकई कलीम बि गुज़रियो आहे रूहुल्लाह बि गुज़रियो आहे शफ़ीउल्लाह बि गुज़रियो आहे मगर मां अल्लाह जो हबीब आहियां मां अल्लाह जो महबूब आहियां जेके भी दुनिया में आया मां उन्हनि सभिनी जो अव्वल भी आहियां आख़िर भी आहियां मां उन्हनि सभिनी में मुअज़्ज़ज़ आहियां मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु न आहे मगर मुंहिंजा साहबो ॿुधो ॿुधो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो लिवाउल हम्द झंडो मुंहिंजे हथ में हूंदो 1,24,000 रसूल नबी मुंहिंजे झंडे जे साये में बीठा हूंदा मुझे सिफारिश जे इंतजार में हूंदा मुझी शिफात जे इंतजार में हूंदा भला फ़ख्र मूंखे इन ॻाल्हि ते बि फ़ख्रु न आहे मगर अव्हां खे तो ॿुधायां अव्हां तारीफ़ूं ॿियनि जूं भले कयो पर मुंहिंजो ढोलण रब कंहिंखे बि कोन ॾिनो आहे मां अव्हां खे नसीब थियो आहियां मुंहिंजो क़दुरु कयो मूंखे सुञाणो मुंहिंजो शान बयान कयो मुंहिंजा मक़ाम बयान कयो मुंहिंजा तव्हां ते गुणन मुंहिंजा अव्हां ते एहसानन ऐं मुंहिंजा ग़ुलाम यादि रखो जेके भी नबी आया उन्हनि जो इमाम मां आहियां उन्हनि जो ख़ातम नबी मां आहियां ऐं असहाबो क़यामत जे ॾियारे हौज़े कौसर जो मालिक मां हूंदुसि मां क़यामत जे ॾियारे जेसिताईं सिफारिश न कंदुसि को जन्नत ॾे रवानो न थींदो ये नबी अव्हां सभु उन्हनि जूं उम्मतूं सारी मख़लूक़ात